मौजूद आहियूं इन करे त सिंध जा हारी हिन सॼे क्राइसिस में सब खां वधीक मसइलनि जो शिकार आहिनि। ज़मीनुनि जा एकड़ वञी 8-10 लख रुपया पहुता आहिनि ऐं फसलनि जी क़ीमत आई कान्हे, पाणी आई कोन्हे। पहिरीं सिंध खे ॿोड़े मारियो वियो, हाणे सिंध खे सुकाए मारियो पियो वञे। मुल्क जे हिन क्राइसिस में हुननि जो इशू आहे एबटाबाद, ओसामा बिन लादेन, क्यू लीग खे कहिड़ियूं वज़ारतूं मिलियूं। सिंध जे माण्हुनि जो मसइलो आहे पाणी जी खोट, सिंध जे माण्हुनि जो मसइलो आहे बेरोज़गारी, लाक़ानूनत, सिंध जे माण्हुनि जो मसइलो आहे कराची में नौकरियुनि में असांजो हिसो न हुअणु, सिंध जे माण्हुनि जो मसइलो आहे असांजे शागिर्दनि जी कराची में दाख़िला शहर दहशतगर्दनि जे हवाले करणु, सिंध जे माण्हुनि जो मसइलो आहे त 1.5 करोड़ ॿोॾ मुतासिर माण्हू अञा आबाद कोन थिया आहिनि। असांजो मसइलो एबटाबाद ऐं ओसामा बिन लादेन ऐं क्यू लीग जूं वज़ारतूं न आहिनि। असांजो मसइलो आहे 1.5 करोड़ सिंधी माण्हुनि खे तव्हां कराची ऐं हैदराबाद में प्लाट ॾियण जी ॻाल्हि कई, उहे प्लाट ॾिनो। आउं अॼु मोरे में स्टेज तां सवाल थो पुछां काइम अली शाह खां ऐं सिंध जे गवर्नर खां ऐं सदर पाकिस्तान ज़रदारी साहब खां ऐं वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी खां त तव्हां चयो त असां वाइदा पूरा कया आहिनि। तव्हां 1.5 करोड़ माण्हुनि सां वाइदो कयो हो प्लाट ॾियण जो ऐं उन्हनि खे अजो ठाहे ॾियण जो, उन्हनि खे अजो ठाहे मिलियो। ऐं दरिया जा ॿई पासा आई, दादू ऐं मोरो, ॿिन्ही पासे लखनि जे तइदाद में जेके ॿोॾ मुतासिर मोरे में अची रहिया ऐं दादू में अची रहिया। ऐं जीअं दादू शहर ऐं केन शाह हिननि सभिनी शहरनि खे तबाह कयो वियो, ख़ाली कराया विया आधी राति जो, ठठे खे जीअं ख़ाली करायो वियो। उन्हनि माण्हुनि जिन जी नुक़सानु थियो उनखे छा ॾिनो वियो, इहो सवाल आहे। सिंध जा माण्हू ओसामा बिन लादेन जो हेलीकॉप्टर रेडार ते आयो कोन आयो, इन खां वधीक सवाल इहो पिया पुछनि त ॿुधायो त रेडार ते तव्हांखे हेलीकॉप्टर त नज़र कोन आयो, पर 1.5 करोड़ माण्हू त तव्हांखे नज़र अचनि पिया न रेडार खां सवाइ। उन्हनि 1.5 करोड़ माण्हुनि जे लाइ तव्हां छा कयो? जेकर लठ धोखे सां इक़्तिदार वठणो आहे, पैसा खपाए इक़्तिदार वठणो आहे, त इक़्तिदार वरी बि इक़्तिदारी पार्टियूं वठंदियूं। जे रोज़ राड़ो करे ऐं चमचागिरी करे ऐं गीसी करे इक़्तिदार वठणो आहे तॾहिं बि इक़्तिदार मिली सघे थो। पर जेकॾहिं मेरिट ते अवाम जे हक़ीक़ी वोटनि सां इक़्तिदार हासिल करणो आहे त पोइ सिंध जा माण्हू ॾिसी चुका आहिनि त पीपुल्स पार्टी कहिड़ो असरु कयो, लीग कहिड़ो असरु कयो सिंध जे माण्हुनि सां। उहो सिंध जे माण्हुनि जे साम्हूं आहे। सिंध जे माण्हुनि कंहिं हिकिड़े आउं तव्हां खां थो पुछां, मोरो शहर हक़दार न आहे त हिते का यूनिवर्सिटी हुअणु खपंदी हुई। मोरो सिंध जो विच आहे, सेंट्रल पॉइंट आहे। तव्हां जेकॾहिं कंदकोट खां ऐं घोटकी खां शुरू थी तव्हां केटी बंदर ते वेंदव ऐं मेल मापींदव त बिल्कुलु सिंध जे विच ते मोरो मौजूदु अथव, सकरन मौजूदु अथव, काज़ी अहमद मौजूदु अथव, नौशहरो। इहे सिंध जा विच वारा मरकज़ी नुक़्ता आहिनि। हिते का यूनिवर्सिटी ठही आहे, हिते का वॾो को एयरपोर्ट ठहियो आहे, हिते का वॾी रेलवे जी जंक्शन ठही आहे, हिते का वॾी जनरल अस्पताल ठही आहे। छा ठहियो आहे? हिन इलाइक़े में छा ॾिनो अथनि? मोरे जे माण्हुनि वटि कहिड़ो मोह खणी वॾेरा वोट वठण ईंदा, तंहिंजे करे कुझु कोन मिलियो आहे। पीपुल्स पार्टी इक़्तिदार लाइ कंहिं सां बि गॾिजी सघे थी, इहो असीं त शुरू खां सम्झूं था। माण्हुनि खे हाणे ख़बर पियो आहे पीपुल्स पार्टी MQM सां गॾु बीठी न। 12 मई ते कराची में जेको नौजवाननि जो कोर्स थियो जंहिंमें असांजो साथी शहीद थियो, पीपुल्स पार्टी जा कारकुन थिया, ANP उन्हनि सां त गॾु वेठा आहिनि। इक़्तिदार में अचणु शर्त शहीदनि जे क़ब्रिस्तान में जेको हाज़िरी ॾिनी वञी कराची में, सो तव्हांखे ख़बर आहे क्यू लीग साहब गॾिया आहिनि। हीअ सुभाणे हिननि खे जेकॾहिं चइजे त तारा मसीह जंहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फांसी ॾिनी हुई, उन तारा मसीह सां जेकॾहिं कयो इतिहाद त तव्हांखे नज़र ईंदो पीपुल्स पार्टी जी क़यादत तारा मसीह सां हथ लोॾे चवंदी मफ़ाहमत लाइ बेनज़ीर शहीद चई वई आहे, मफ़ाहमत बहितरीन इंतकाम आहे, जमहूरियत इंतकाम आहे, तंहिंजे करे असीं तारा मसीह सां बीठा आहियूं। तव्हांखे आउं हींअर आगाह कयां त हिते अचण खां अधु कलाक अॻु में मूंसां PMLN राब्तो कयो आहे। इहा मीडिया में तव्हांजे ज़रिए आउं ॿुधाइण पियो चाहियां। मियां नवाज़ शरीफ़ साहब जे अंगारे ते हैदराबाद आमद जे सिलसिले में उन्हनि मूंसां राब्तो कयो आहे। असांजे क़ाइद साहब राब्तो कयो अथनि त PMLN जो क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ साहब अंगारे ते हैदराबाद अचे पियो। सिंधी माण्हुनि जी रिवायत तहत ऐं जमहूरी जेका जदोजहदुनि में असीं जेको गॾु रहिया आहियूं, उन्हनि जी रिवायतुनि तहत असां वटि को बि माण्हू ईंदो असीं हुनखे वेलकम कंदासीं। ऐं असीं APDM में बि गॾु रहिया आहियूं ऐं जेको वकीलनि ऐं जुडिशरी आज़ादी जी तारीख़ में गॾु रहिया आहियूं। हाणे ॾिसणो इहो आहे त मियां साहब जी ॻाल्हि ॿोल जा मरकज़ी नुक़्ता कहिड़ा हूंदा, तंहिंजे करे मियां साहब जेको अंगारे जे असां सां राब्तो कयो आहे उन सिलसिले में असांजे घर ते जेको बि दोस्त हली ईंदो वेलकम कंदासीं। घरू वज़ीर खे सिंधी में चवंदा आहिनि अधो मोह अधी जाई असीं ओतिरे जा ओतिरा। ॿियो चवंदा आहिनि चरी जहिड़ी पेके तड़ी सावरे। तंहिंजे करे पीपुल्स पार्टी कहिड़ो बि वज़ीर रखी छॾे, उन वज़ीर रखण सां फ़र्क़ु कहिड़ो पवंदो? पॉलिसी त इहा हूंदी त दहशतगर्दनि जा ॾाढो गोॾा खोड़बा, क्यू लीग सां ठा कबो, MQM सां ठा कबो। तव्हांखे जे घरू वज़ीर करे ॾिन, हिन ते करे ॾिन, हिन करे ॾिन, पॉलिसी साॻी रहंदी। तंहिंजे करे हिकिड़ो वियो ॿियो आयो, पॉलिसी साॻी हूंदी, वेठा MQM सां गॾु हूंदा, क्यू लीग सां गॾु वेठा हूंदा।
टारगेट किलिंग में मुलविस जेका दुर आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई नथा कनि, उनखे इताद में विहारे वेठा आहिनि पाण सां। लोड शेडिंग जे ख़िलाफ़ सिंध जूं ऐं महांगाई ऐं लोड शेडिंग ऐं बेरोज़गारी, इन ते सिंध जी पॉलिटिकल पार्टीज़ खे स्टैंड वठणु खपे। ऐं सिंध प्रोग्रेसिव नेशनलिस्ट अलायंस जीअं बि ध्यानु ते इहा ॻाल्हि आणींदुसि त सिंध में बेरोज़गारी, लोड शेडिंग ऐं सिंध में लाकानूनियत ऐं करप्शन, इन्हनि जे ख़िलाफ़ सिंध जे नेशनलिस्टनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे ऐं अवामी तरीक़े इंशाअल्लाह कंदी। करप्शन में हेठियों तबिको किथे मुलविस आहे? हेठियों तबिको अटे में झलियो पियो आहे, मानी खाइण लाइ कान अथनि। हेठियों तबिको वीचारो त जेके हशर में आहे, लोअर क्लासिस ऐं लोअर मिडिल क्लासिस, उहे वीचारा करप्शन कहिड़ी आहे? करप्शन इहा कंदा त बिजली जे बिल जा 5 रुपया घटि कराईंदा, त इन करे वॾेरा खाई विया आहिनि, ऑफिसर्स खाई विया आहिनि, वज़ीर खाई विया आहिनि, MNA MPS पैसा खाई विया आहिनि।